इंशा जी उठो, अब कूच करो इस शहर से, इस शहर में जी को लगाना कैसा। हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? इब्ने इंशा उर्दू अदब जो, उर्दू शाइरी जो तमामु वॾो नालो। 50 इयर्स जी एज में उन्हनि जी डेथ थी लंडन में, ऐं तमामु वॾो नालो, एतिरी प्यारी शाइरी उन्हनि जी, ऐं सच ॻाल्हाइण वारो इंसानु। ऐं अॼु उन्हनि खे असां सां विछड़े 44 इयर्स थी चुका आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो ई पुटु जेको उर्दू मीडिया जो ॾाढो वॾो नालो, ॾाढो वॾो डायरेक्टर, रूमी इंशा साहब, जंहिंजा तव्हां डिफरेंट चैनल्स ते खोड़ ड्रामाज़ ॾिठा ऐं बाक़ाइदा हिट ड्रामाज़ हुया उन्हनि जा। रूमी इंशा साहब खे जेकॾहिं तव्हां सर्च कंदा त माशाअल्लाह ॾाढा हैंडसम हुआ, ॾाढी सुठी पर्सनैलिटी हुई ऐं ॾाढा प्यारा इंसान हुआ ऐं सुठे तरीक़े सां मिलंदा हुआ। उन्हनि जी बि 2-3 साल पहिरियां डेथ थी वई ऐं उनजे पोयां मतिलबु 1 या 2 ॿार उन्हनि जा आहिनि, या शायदि धीउ पुटु अथनि या 2 पुट अथनि, मूंखे एग्ज़ैक्टली यादि कोन्हे। पर रूमी इंशा साहब बि एज़ इट इज़ पंहिंजे फादर वांगुरु ई हुआ। मूंखे त नाहे ख़बर, मां त उन्हनि जे फादर खे कॾहिं ॾिठो बि न हुयो, न कॾहिं मिली हुयसि। पर रूमी इंशा साहब सां जंहिं टाइम मां कमु कंदी हुयसि उर्दू मीडिया में, त अक्सर बेशतर उन्हनि सां 1-2 दफ़ो मुलाक़ात थी आहे। त उन्हनि जे हवाले सां ऐं आसपास जे माण्हुनि खां इहा ई ख़बर पवंदी हुई त एज़ इट इज़ हू पंहिंजे बाबा सां मुशाहबत रखनि था ऐं पंहिंजे बाबा जहिड़ा ई आहिनि। त अॼु तमामु वॾी मतिलबु ट्रिब्यूट ॾियणु चाहींदसि मां उन्हनि खे, ऐं तव्हां बि उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कयो। अॼु उन्हनि खे विछड़े 44 इयर्स थी विया आहिनि, 44 साल थी चुका आहिनि। त अल्लाह साईं उन्हनि जे घर भातियुनि खे सब्र अता करे ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद करे। ऐं उनखां अलावा असां वटि हिकिड़ो स्क्रिप्ट आहे जेको मां तव्हां सां ज़रूरु शेयर करणु चाहींदसि। अभी पिज़्ज़ा पॉइंट की एप्लीकेशन को डाउनलोड करें, एप्पल और प्ले स्टोर पर हासिल करें 70% तक का डिस्काउंट। तो इंतज़ार कैसा, अभी मंगवाओ सबसे बेहतरीन पिज़्ज़ा पॉइंट। तो बिल्कुल पिज़्ज़ा पॉइंट तव्हांखे ॾिए थो 70% ताईं जो डिस्काउंट। तव्हां एप्पल स्टोर या जेको आहे गूगल स्टोर ते जेको आहे इहा एप्लीकेशन डाउनलोड कयो ऐं उन खां पोइ तव्हां उन ते ऑडर कंदा ऐं पंहिंजी पसंदि जो कोई बि तव्हां फ्लेवर ऑडर करे सघो था, तव्हांखे 70% जो डिस्काउंट मिलंदो। उन खां अलावा जेका सूरत हाल मरी में थी रही आहे उनजे हवाले सां बि मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि, छो त उहो हिन टाइम जो जेको आहे हॉट टॉपिक आहे सॼे सोशल मीडियाज़ ते ऐं उन खां अलावा न्यूज़ चैनल्स ते। हिन टाइम बि जेके वीडियोज़ असां ॾिसी रहिया आहियूं, तव्हां बि ॾिसी रहिया हूंदा, त किथे किथे रस्ता खुली चुका आहिनि, किथे किथे बर्फ़ जेका आहे उहा हटाई वई आहे ऐं 30, 40, 70 आवर्स खां पोइ जॾहिं कमु शुरू थियो आहे, माण्हुनि ॿाहिरि निकिरणु शुरू कयो आहे ऐं जॾहिं उतां जे माण्हुनि ब्लैकमेलिंग करणु ख़तमु कई आहे, जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त हू वायरल थी चुका आहिनि, सोशल मीडिया ते वायरल थी चुका आहिनि, त उन्हनि खां पोइ उन्हनि अनाउंसमेंट कई त भई असांजी तरफ़ां तव्हांखे रूम्स फ्री। हिकिड़े माण्हू जी मां वीडियो ॾिठी जेको पंहिंजी फैमिली सां गॾु नंढड़ा मासूम ॿार उन सां, ऐं उन इहा ई शिकायत कई वीडियो में त हिते मां आहियां ऐं 2 रातिनि खां असां हिते स्टक आहियूं, सिर्फ़ु हिकिड़ी राति जे लाइ जेको आहे असांखे रूम ॾिनो वियो आहे हिकिड़े गेस्ट हाउस में, ऐं उन्हनि जेको असांखां रेंट वरितो आहे उहो 40,000 रेंट वरितो आहे। मतिलबु हिकिड़ो कमिरो जंहिंमें सभु फैमिली मेम्बर्स हुजनि, कहिड़े तरीक़े सां रहिया हूंदा। हुननि ॿारनि खे त सुम्हारे छॾियो, चई असां सॼी राति जाॻिया आहियूं, हींअर सुबुह जा कोई 6-7 थियनि था, असांखे रूम ख़ाली करिणो आहे 12 बजे चेकआउट टाइम आहे ऐं उन खां पोइ असांखे का ख़बर कोन्हे त असां काॾे वेंदासीं, असांजी गाॾी फाथल आहे, असां पंधु आहियूं, ॿार आहिनि असां सां नंढड़ा मासूम ॿार आहिनि ऐं उन खां पोइ असांखे किथे जाइ कोन थी मिले त असां जेको आहे उते रहूं। त अलाह साईं तव्हांजी जेको आहे मुश्किल आसान करे ऐं बहितरु इहो ई आहे त हिन वारे मौसम में तव्हां ट्रैवल न कंदा कयो, छो त जनवरी फेबररी 2 अहिड़ा मंथ्स हूंदा आहिनि, दिसंबर जी 15 खां पोइ वारो जेको टाइम हूंदो आहे स्नोफॉल वारो टाइम हूंदो आहे। जनवरी ऐं फेबररी पीक टाइमिंग्स हूंदा आहिनि स्नोफॉल जा। इहा त ख़ैर आसमानी जेको आहे कुदरती हिकिड़ो तूफ़ान हुयो, इन शइ खां असां कॾहिं बि डिनाए नथा करे सघूं। एतिरा साल कॾहिं बि कोई अहिड़ो हादसो न ॿुधोसीं न ॾिठोसीं, में बि थिया बि हुजनि त उहे एतिरा हाईलाइट न आहिनि थिया।
ऐं अक्सर कर त ईअं ख़बर पवंदी हुई त भई काई न का गाॾी जेको आहे स्लिप थी बर्फ़ तां ऐं जेको आहे खाई में किरी पई, उहे शयूं हाईलाइट न थियूं। छाजे करे न थियूं? शायदि एतिरो उन्हनि शयुनि खे हाईलाइट न कयो वियो, माण्हुनि ताईं न पहुचायो वियो। पर हाणे जेका सूरत हाल हुई उहा एतिरी हद ताईं ख़तरनाक हुई जो माण्हू जेको आहे बर्फ़ जे अंदरि सफ़ा ॼमी चुका हुया, उन्हनि जो रतु सफ़ा ॼमी वियो। ऐं उन तव्हां हिकिड़ी ॿी वीडियो ॾिठी हूंदी जो कल्ह शायदि हा कल्ह मुंहिंजे ख़्याल में कल्ह जी ही वीडियो हुई। हिकिड़ी नंढड़ी छोकिरी हुई 7-8 सालनि जी जेका बर्फ़ जे अंदरां ज़िंदा उन्हनि खे मिली आहे। उनजी फैमिली जो को अतो पतो कोन्हे त उनजी फैमिली बची या न बची, पर उहा ॿारड़ी जेको आहे ज़िंदा मिली वई आहे। चवंदा आहिनि न जिसको अल्लाह रखे उसको कौन चखे, त बिल्कुलु इहा ई ॻाल्हि थी आहे। उन खां अलावा हिकिड़ी ॿी छोकिरी 24-25 सालनि जी एज हूंदी उनजी, उहा बि बर्फ़ जे कुझु हिसे ते बेहोश पई हुई। हिकिड़ी ॿी छोकिरी हुई जेका सभिनीनि खे रेस्क्यू पई करे। रेस्क्यू टीम्स उते न पहुची सघियूं आहिनि। छो न पहुची सघियूं आहिनि? उन जो रीज़न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त बर्फ़ जेका 17 इंच जे हिसाब सां जेका उते किरी आहे, रस्ता ब्लॉक थी विया, मशीनरीज़ न पहुची सघियूं, गाॾियूं हिक ॿिए में लॻी करे जैम थी वियूं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके रेस्क्यू टीम्स आहिनि उहे ओसी ताईं कीअं पहुचंदियूं? झींगा गली खां वठी जेको आहे माल रोड ताईं जो जेको पैच जेको आहे उते विच में घनो जंगल ईंदो आहे, हिकिड़ो ॾाढो घाटो जंगल आहे उन विच में। तव्हां ट्रैवल कंदा हूंदा त तव्हांखे बिल्कुलु अंदाज़ो हूंदो मां कहिड़े पॉइंट जी ॻाल्हि कयां थी। उते 2 किलोमीटर्स जो फ़ासिलो आहे माल रोड खां झींगा गली ताईं। ऐं उहो जेको पैच आहे ॾाढो ख़तरनाक पैच आहे। ऐं उते एतिरी हद ताईं जेका स्नोफॉल थी आहे, उते वण एॾा ड्रिगा ड्रिगा वण आहिनि जो उन्हनि खे ॾिसी करे अलाह जी कुदरत खे त वाक़ई असां डिनाए नथा करे सघूं, पर ॾिसी करे इंसानु इहो ई चवंदो आहे सुभान अल्लाह। वाक़ई असां इहो ई चई सघूं था। जेके बि हींअर मुश्किल में आहिनि अल्लाह सां उन्हनि जी हिफ़ाज़त करे, उन्हनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे ऐं जल्द सां जल्द हू पंहिंजे प्यारनि सां मिलनि। पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। व्यूअर्स, डेली तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। अॼु बि असां सां गॾु जेके गेस्ट हिते मौजूदु आहिनि माशाल्लाह ॾाढा सुठा सिंगर आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि रहमत अली भट्ट साहबु, ऐं उहे बरकत अली भट्ट साहब जा भाउ आहिनि, नंढा भाउ आहिनि उन्हनि जा। ऐं तव्हां उन्हनि जा डिफरेंट गाना बि ॿुधा हूंदा, इंजॉय कया हूंदा। अॼु हू असांजा गेस्ट आहिनि, उन्हनि सां कचेरी कंदासीं ऐं उन्हनि खां इलाही सारा गाना बि ॿुधंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? ॿियो ॿुधायो छा थी रहियो आहे अॼुकल्ह? अॼुकल्ह तमामु मतिलबु चवण जो त बसि सही आहे, ठीकु आहे। हा सही आहे माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, तव्हां भला जेको आहे सिंगिंग केतिरे टाइम खां शुरू कई आहे? केतिरा हुआ तव्हां जॾहिं जो तव्हां हे सफ़र पंहिंजो स्टार्ट कयो? काफ़ी टाइम खां वठी मां ॻायां थो, 15-20 साल थी विया। 15-20 साल थी विया। उन खां पोइ केटियुनि खे स्टार्ट असीं कयोसीं। अच्छा माशाल्लाह। शुरू में ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ु मिलणु, भायां थो मोहबत थी वेंदी। जीअं स्टार्ट केटियुनि थियो त उन वीडियो मुंहिंजो हलियो। उन खां पोइ पहिरीं सां पकी दिलि लॻाए छॾीसीं, उहो बि तमामु मशहूरु थियो माण्हुनि में। त ईअं सिलसिलो थींदो थो अचे। उन खां पोइ रेडियो पाकिस्तान ते वरी जयपुर मां थियूं, उतां बि रिकॉर्डिंग काफ़ी हलिया। हींअर वरी नयूं कंपोज़िशन बि कयां थो ऐं म्यूज़िक जेको आहे तमामु सुठो आहे। उनखे जेतिरो माण्हू ॿुधंदो मज़ो ईंदुसि, त उनखे ठाहिण जे लाइ नवां सुर बि तलाश करणा था पवनि। नयूं पोइट्रियूं आहिनि, उहे बि पंहिंजूं आहिनि, त अव्हांखे हाणे ॿुधाईंदुसि। नयूं तयारु करे आयो आहियां अव्हां जे लाइ, छो त अव्हां सां मिली बि ॾाढो मज़ो आयो। जी जी माशाल्लाह। वेठासीं जी जी जी। अव्हां सां इहा अव्हांखे ॾिसंदो हुउमि त किरण साहिबा सां कंहिं महिल मुलाक़ात थी। जज़ाकल्लाह। अॼु असांजे डायरेक्टर साहब ई आहे उनजी अव्हां सां मुलाक़ात कराई। न न, वॾी महिरबानी भाउ। बिल्कुलु ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। हिते ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ जेको आहे तव्हां खां गाना बि ॿुधंदासीं, तव्हां सां खोड़ सारी कचेरी बि कंदासीं। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, करे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु तव्हां सम्झी विया हूंदा शोभी भाई असां सां गॾु आहिनि। शोभी भाई खे बि सलाम कंदमि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। वालेकुम अस्सलाम, कैसे? बिल्कुल ठीक हूँ, ज़बरदस्त। बस थोड़ा सा मौसम का कुछ असर हो गया है। तबीयत खराब थी आपकी कल? अब ठीक है?
अब ठीक है, शुक्र है। ये तो वायरल है, ये वायरल तो है। मतलब आजकल अल्लाह माफ़ करे जो भी वायरसेस हैं, लेकिन ये वाला जो वायरल इन्फेक्शन हो रहा है और सबको। जैसे मुझे नसीहत हो गई है व्यूवर्स, आप सब अपने आप को ढक ढका के बिल्कुल कैप पहन के घर से बाहर निकलें। हाँ। क्योंकि मैंने अपनी अम्मी की बात बिल्कुल नहीं मानी परसों। ओहो। वो मुझे कह रही थी कि जैकेट पहन लो, कैप लगा लो। मैंने कहा नहीं नहीं, कुछ नहीं है। आपने सोचा कि आप जो है गिलगिती हाँ जी, हैं तो हाँ, आपको कुछ नहीं ठंड नहीं होगा। लगेगी। तो जी शुमाली इलाका जात के जो उनकी बर्फानी रीच है उनको भी असर होता है, मुझे असर हो गया। देखें ये है। नहीं नहीं, बिल्कुल एहतियात अपने हाथ में होता है, एहतियात बहुत ज़रूरी है। और हमारे जो गेस्ट हैं मैं तो कह रहा हूँ ये माशाल्लाह बात से, आप मेंशन करेंगे भाई, हाँ। अपने आप को ढक ढका के रखें। नहीं नहीं, बहुत ज़रूरी है। शोभी भाई हमारे जो आज गेस्ट हैं उनसे आपकी हाय हेलो सलाम दुआ है? उनसे मेरी हाय हेलो सलाम दुआ तो नहीं है, लेकिन जो उनका तारुफ है वो बहुत बड़ा है। तो बड़ा मैं एक्साइटेड था, इसलिए मैं तबीयत ख़राब में भी आ गया हूँ कि मुझे मिलना मुलाकात ज़रूरी है। सही। क्योंकि उनके पीछे जो नाम है वो बहुत बड़े बड़े नाम हैं। हाँ हाँ हाँ, चलें आज उनसे कचहरी भी करते हैं और फिर गाने वाने भी उन्हीं से सुनेंगे। अगर तहां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो ताल्लुक़ किथां का आहे, तव्हां आया किथां का आहियो? सखर खां। सखर खां। हिते कराची में ई रहंदा आहियो हूअं तव्हां? हिते बि आहे रिहाइश, ओड़े बि आहे, ओड़े बि वधीक आहे। ओड़े घणो। उते वधीक रहंदा आहियो, पर अॼुकल्ह तव्हां कराची में आहियो। हाँ हिते आहे। डायरेक्टर साहब चयो तव्हां प्रोग्राम लाइ इनवाइट कयूं था, सही। ओॾो अवां जे लाइ सिर्फ़ु हिन प्रोग्राम में। अरे माशाल्लाह माशाल्लाह, थैंक यू सो मच, तव्हां आया आहियो, ॾाढो सुठो थो लॻे तव्हां सां कचहरी करे। अञा त प्रोग्राम जी स्टार्ट आहे हाँ, जी, जी। ऐं इंशाल्लाह तव्हां खां गाना बि ॿुधंदासीं। पर मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो उस्ताद केरु रहियो आहे? पहिरियों त मुंहिंजो फादर उस्ताद रसूल बख्श भट्ट, जी जेको तमामु सिंधी वॾो जी इहो सिंगर हो। जी, उन खां मां तरबियत सिखिया वरितमि। उन खां बिरादर खां पोइ बिरादर सही ऐं बरकत अली साहब, सही उन खां घणी मां इहो म्यूज़िक जी ॼाण माना जी थींदी आहे, सही स्टार्टिंग उन खां वरिती आहे घणी। सही। पर अक्सर करे तव्हां मतलब कंपोजिशन तव्हांजी पंहिंजी हूंदी आहे, बरकत भाउ जे गाननि में बि तव्हांजी म्यूज़िक तमामु घणी आहे। हा बिल्कुलु सही था चओ। ईअं थियो आहे? बिल्कुलु आहे। मां स्टूडेंट त उन जो ई आहियां, हाँ। पर मां बरकत साहब खे पाण ॻारायूं घणियूं धुनियूं। अच्छा सही। जीअं वफ़ा किथे न रही आहे, जी जी ये जी, कंपोजिशन मुंहिंजी अथव, अच्छा जेका तमामु माण्हुनि में फेमस थी। जी जी अहिड़ियूं काफ़ी धुनूं मां हुनखे पाण माना ॻारायूं आहिनि। जी, ऐं तव्हांजे पंहिंजे गाननि में बि धुनूं तव्हांजियूं हूंदियूं आहिनि? मां पंहिंजियूं गाननि जूं पाण ई कंदो आहियां। पाण ई हा, कंदा आहियो? हींअर जेको पेश कंदुसि उहा बि धुन अवां बिल्कुलु नई हूंदी। सही। उहा जीअं हिते जेका रिकॉर्ड थी हुई जी जी, उहा धुन बि मुंहिंजी हूंदी। अच्छा। उन खां बि 2-4 गज़लूं तयारु करे आयो आहियां, उन जी कंपोजिशन बि मुंहिंजी आहे उहा। अरे वाह वाह, पोइ बसि देरि नथा कयूं, ॿुधूं था तव्हां खां बिल्कुलु। सो हींअर अवां जे साम्हूं आहे ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलणु, भायां थो मोहबत थी वेंदी। वाह 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 वाह। तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलणु, तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलणु, भायां मोहबत थी वेंदी, तुंहिंजो हर हर मुर्गी ॾिसणु, तुंहिंजो हर हर मुर्गी ॾिसणु, भायां थो मोहबत थी वेंदी, तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलणु। तूं जॾहिं वञे मूंखे ईअं लॻे ॼण का शइ
खसिजी वई तूं जॾहिं वञी मूंखे ईअं लॻे ॼण का शइ मूंखां खसिजी वई तुंहिंजे दूर थियण ते मुंहिंजो रोअण तुंहिंजे दूर थियण ते मुंहिंजो रोअण आया तो मोहब्बत थी वेंदी ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण तुंहिंजे वाइदे ते वेसाहु करे वरी वक़्त खां कोई वाट ॾिसण तुंहिंजे वाइदे ते वेसाहु करे वरी वक़्त खां कोई वाट ॾिसण हर खड़के ते दिल जो धड़को वधण हर खड़के ते दिल जो धड़को वधण आया तो मोहब्बत थी वेंदी ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण तूं जॾहिं वञी मूंखे ईअं लॻे ॼण का शइ मूंखां खसिजी वई तूं जॾहिं वञी मूंखे ईअं लॻे ॼण का शइ मूंखां खसिजी वई तुंहिंजे दूर थियण ते मुंहिंजो रोअण तुंहिंजे दूर थियण ते मुंहिंजो रोअण आया तो मोहब्बत थी वेंदी ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण आया तो मोहब्बत थी वेंदी ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण अरे वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो प्यारो गज़ल गज़ल ही हुयो मुंहिंजे ख़्याल गीत। सां गीत हुयो ही गीत जी। अच्छा पर लय ऐं तर्ज़ त हुनजो गज़ल वांगुरु हुयो हा गज़ल माना हिकिड़ी हुन में मिठास हुई न हा सो उहा हुन में थोरो टच हुई सही तव्हां बि अक्सर के गज़ल घणा ॻाया आहिनि या गीत घणा ॻाया अथव मां गीत बि ॻाया आहिनि कुझु गज़लूं बि आयूं माना घणेई तर गज़ल आहे सही छो त गज़ल जेको आहे इहो हर को माण्हू ॿुधे थो हिकु सूफ़ी रंग में गज़ल इहो माण्हू ॿुधनि था सो इन करे पंहिंजो वरी घणो मोहबत बि गज़लनि सां आहे सही प्यार जेको जेके चइजे सही सो किथे मां हूंदो आहियां वेठो हूंदो आहियां त गज़ल हलाए ॿुधंदो आहियां हुन में मज़ो माण्हू वठंदो आहे वेही करे सही सही घणो हुन में सही त तव्हां जेके गज़ल्स जेके हूंदियूं आहिनि तव्हां पाण लिखंदा बि आहियो या तव्हां ॿिए कंहिं शाइर जूं गज़ल्स ॻाईंदा आहियो पढ़ंदा आहियो किताबनि में पोइट्री हूंदियूं आहिनि जीअं असांजा जेके सुठा आहिनि पोइट्री कनि था उन्हनि जूं शाइरी कढी करे पोइ मां पाण सेट कंदो आहियां कंपोज़िशन बि घणी मुंहिंजूं पाण ई कंदो आहियां तर अच्छा माशाल्लाह पर अॼुकल्ह उहा पोइट्री कोन्हे इन हवाले सां छा चवणु चाहींदो इहा तव्हांजो सुवालु बिल्कुलु ॾाढो ॾाढो सुठो आहे इहो अॼुकल्ह पोइट्री ईअं आहे जो जेके सुठियूं जेके पोइट्रियूं आहिनि उहे त ॻाइनि था माण्हू ॿुधंदड़ बसि अॼुकल्ह छा आहे जो जेके पोइट्री कंदा उहे पाण जो फनकार थी विया आहिनि तॾहिं तव्हांखे थोरा इहे गाना महसूसु थियनि था जेके माण्हू हलनि था
जे इहे फ़नकार खे ॻाराईंदा सभु इहे पोइट्री शाइर हुया, हाणे उहे सभु फ़नकार थी विया आहिनि। पर ॾिसो न उन टाइम जेके ग़ज़लूं हूंदियूं हुयूं, जेके सॉन्ग्स हूंदा हुया, केटीएन वारो पुराणो टाइम जेकॾहिं मां यादि कयां, ऐं उन टाइम जेके हिट गाना हुया, जे तव्हांजा गाना थी विया, बरकत भाउ जा गाना थी विया, या ॿिया इलाही जेके सिंगर्स आहिनि उन्हनि जा गाना थी विया, हिट गाना, छा त उन्हनि जी वीडियोज़ हुयूं। ऐं हाणे जेके गाना ठहनि था न उहा शाइरी आहे, बेशक ज़मानो चेंज थी वियो आहे, पर शाइरी भी चेंज थी वई आहे एतिरी हद ताईं जो गानो जेकॾहिं असां ॿुधूं था असांखे सम्झ में कोन थो अचे त गानो ॻाइनि छा था। इन बि असांजे जेके चैनल्स वारा आहिनि उन्हनि जो थोरो हिन में आहे त सुठी जेका पोइट्री तव्हां अॻिते करे पेश कंदव त माण्हुनि ताईं उहो ई पैगाम वेंदो। हिकिड़ी शइ सुठी हूंदी अॻिते कंदव त माण्हुनि खे त उहो ई ज़हन में हूंदी न शइ ॻाल्हि, पर जे हिकिड़ी शइ ईअं हूंदी उहा उन्हनि ताईं वेंदी त पोइ उहा ई थी वेंदो कमु। सो अॼुकल्ह वारा जेके असांजा आर्टिस्ट जेके ॻाइनि था उहे बि मां कंहिंखे कुझु कोन थो चवां, सभु सुठा आहिनि, पर पोइट्री छड़ो इहो ॾिसनि त जेका माण्हू ॻाए थो त उन में इस्लाह हुजे, पैगाम हुजे, ईअं न जो ॿुधण सां माण्हू डिॼी वञे त यार इहो छा थियो। सो अहिड़ी माण्हू खणी थोरो इन खां थोरो सही, छो जो मूंखे इलाही डिफरेंस नज़र आयो आहे, इलाही डिफरेंस नज़र आयो आहे। 7-8 सालनि में जेका हिन टाइम मां शाइरी ॿुधी रही आहियां, जेके सॉन्ग्स मां ॾिसी रही आहियां, मूंखे सम्झ में कोन ईंदा आहिनि। न उन्हनि जी शाइरी सम्झ में न ईंदी आहे, न मूंखे उन्हनि जी म्यूज़िक सम्झ में ईंदी आहे, ऐं ॻाइण जो अंदाज़ त हूअं ई हर दफ़े चेंज थींदो आहे। जी जी, पर एतिरी हद ताईं शाइरी चेंज थी वञे जंहिंजो न सिर हुजे न पैर हुजे, उहा थोरी एक्सेप्टेबल मूंखे न लॻंदी आहे। हर कंहिंजो ख़ैर पंहिंजो नज़रियो आहे, पर मूंखे सम्झ में न ईंदी आहे। त तव्हां छा था सम्झो त अॼुकल्ह जेका शाइरी थी रही आहे उहा तव्हां जहिड़ा जेके सीनियर आहिनि उहे एक्सेप्ट कनि था या? असांखे सिर्फ़ु ॻाइण त परे रहियो, सिर्फ़ु माण्हू थोरो आलाप कंदो आहे न उन में असांखे पंहिंजे त यार हिन ॻाइणो आहे या न आहे, पोइट्री त परे रही। पर अॼुकल्ह जेको सिस्टम आहे थोरो उहो असांजा माना मज़ो न आहे, सिधो अख़रनि में लफ़्ज़नि माण्हू चइजे त उहा शइ कोन्हे जेका थिए थी। तव्हां अक्सर करे ग़ज़लूं जेके ॻायूं आहिनि या जेके बि गाना ॻाया आहिनि, तव्हां उर्दू बि ॻाया आहिनि या सिर्फ़ु सिंधी? उर्दू इहे आहिनि, हिकु त उर्दू मां ॻाईंदो आहियां, किथे फंक्शन्स में वेंदा आहियूं त फरमाइश थींदी आहे बाबा उर्दू ॿुधाए त ग़ज़ल उर्दू पेश करे छॾींदा आहियूं, घणी त सिंधी। सही। ऐं उर्दू ग़ज़ल गायकी में केरु पसंदि आहे तव्हांखे? उर्दू में त मेहंदी हसन साहब उहो पसंदि आहे, गुलाब अली साहब। सही। उन जूं घणी ग़ज़लूं ॻाईंदो आहियां मां। ऐं फीमेल में अगरि कोई हुजे त? फीमेल में मैडम असांजी आहे, उहो उन नूरजान साहिबु आहे, उहा उन जी। ऐं पंहिंजो सुठियूं अॼुकल्ह असां तमामु सुठियूं उर्दू ॻाइनि थियूं मायूं छोकिरियूं आहिनि, उहे सुठियूं ॻाइनि थियूं। सही। अॼु ॾींहं ताईं तव्हां कंहिंखे कॉपी कयो या तव्हांजी का इंस्पिरेशन रही ईअं जो कंहिंखे ॾिसी तव्हां फॉलो कयो हुजे, बाबा ऐं भाउ खां हटी करे? हा न इहो, हा गुलाब अली साहब खे ॾिसंदो हुअमि मां, कीअं हुनजो स्टाइल आहे ॻाइण जो ऐं हुनजो हारमोनियम रखण जो अंदाज़, हे स्टाइल अथव न। हिकिड़ा माण्हू ईअं बाजो हारमोनियम वॼाईंदा चवंदो जीअं को मच्छरदानी हूंदी आहे, ईअं पियो बाजो वॼंदो हारमोनियम। ऐं हिकिड़ो बाजो अहिड़ो हूंदो आहे जिन में तव्हांखे मिठास हूंदी, ईअं वॼंदो त पवंदो त यार वाह वाह, हुन में शइ हूंदी। इहा शइ गुलाब अली साहब में अथव, बाक़ी कंहिं में कान्हे। अच्छा अच्छा अच्छा, तव्हां जॾहिं हिनखे प्ले कंदा आहियो त पोइ कॾहिं ईअं थियो जो तव्हां प्ले कुझु कयो, तव्हां ॻायो कुझु, तव्हां म्यूज़िक में थोरी गड़बड़ थी करे ईअं? ज़रूरु ईअं कंहिंखे माण्हू आख़िर लाइव माण्हू ॻाईंदो आहे न, थोरो माण्हू उन में थोरो थींदो आहे। पर अॼुकल्ह रिकॉर्डिंग ॾिसो था, ट्रैक सिस्टम आहे, तव्हां ॻायो त 10 दफ़ा ई तव्हांखे चेंजिंग नज़र ईंदी। तव्हां भली कीअं न ॻायो कुझु बि, पर उहो ट्रैक अहिड़ो ठही वेंदो चवंदो यार वाह वाह क्या बात है। पर हर गाने में हारमोनियम वॼाइण इन जो रीज़न? हारमोनियम बि वॾी हिकिड़ी शइ अथव। आहे त बिल्कुलु आहे, वॾा असांजा उस्ताद ख़ान साहब आहिनि तव्हांखे फेमस, पर हारमोनियम त सिर्फ़ु वॼाईंदा न अथव, छड़ो हथु पियो हूंदो अथनि हीअं रखी हीअं ॻाईंदा अथव। अरे बाबा हेॾे बि त वॼाए न, हीअ वॾी हिकिड़ी माना हिकिड़ो सिस्टम आहे हारमोनियम वॼाइण में। ये शोभी भाई, ये हारमोनियम पियानो से ही रिलेटेड है? हाँ बिल्कुल रिलेटेड है, लेकिन क्योंकि ये देसी आप देख रहे हैं कि ये वुडन है, पूरा हैंडमेड है, और ये गले के साथ जो अल्फाज हैं वो कहा जाता है, यानी ये भी बात करता है, तो इसलिए गायकी के लिए हारमोनियम साथ रखना ज़रूरी है। खासकर गज़ल गायक है तो वो ज़रूर रखेगा हारमोनियम अपने साथ, ये बहुत सपोर्ट करता है। अच्छा, ऐसा साज है ये। कुछ साज हैं जैसे ये तो क्लासिकल साज नहीं है, लेकिन सारंगी है, आप जिस तरह उसको जैसे चाहे जिस तरह, लेकिन बस बशर्त यही है कि वो सारा रियाजत का काम है। अरे वाह,
ज़बरदस्त। त पोइ तव्हां रियाज़ व्याज़ हिन ते ई कंदा जी आहियो? जी बिल्कुलु। अच्छा। हा अॼुकल्ह त थोरो टाइम कोन थो मिले माण्हू कमु हा, करणु, न त स्टार्टिंग त रियाज़ ज़रूरी आहे, अधु घंटो घंटो ज़रूरी करणु खपे, त जीअं माण्हू ॼाण हूंदी आहे त छा थो करे माण्हू। अरे वाह वाह, तो हिते किरण कॉलेज जरूरी में- नहीं है कि सिंगर ही रियाज करेगा, म्यूजिशियन को भी रियाज करना होता है। अच्छा, ये अपने गले का रियाज करते हैं, हम अपने हाथों का रियाज करते हैं। अरे ये वाह, बहुत जरूरी है। जबरदस्त। चलें यहाँ पे कॉल ले लेते हैं। सीनियर सिटीजन आइन अहमद नवाज लाशरी भा। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अहमद नवाज लाचारी सदार कोट दी। जी जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ॿियो ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अल्लाह ख़ुशि रखो। तव्हांजे प्रोग्राम जो को मिसाल ई न आहे, शुक्र आहे। भई शाम जे टाइम ते थोरो घणो दिलि खे राहत मिले थी। वॾी बीमार महिरबानी। माण्हू ते पिया आहिनि बि प्रोग्राम ज़रूरु ॾिसूं था। दी अल्लाह जी, तव्हांखे जी। ख़ुशि रखो। आमीन आमीन। मां रहमत भट्ट सां थोरो ॻाल्हाईंदुमि। जी जी, ॻाल्हायो ॻाल्हायो। हलो जी जी साईं जी। साईं साहब आहे, ख़ुशि आहियो? बाबा बाबा शुक्र आहे। ॿियो ख़ैर आहे न साईं? जी जी साईं जी जी। साईं तव्हांजो बाबा साईं रसूल बस्तान बि हिते आयो असांजे सरदार कोट में। अच्छा अच्छा साईं। उन वक़्तु असांजो बरकत नंढो हुयो, अच्छा अच्छा गॾु हुयुसि। अच्छा अच्छा अच्छा। हा हिते शादी में हिकु प्रोग्राम हुयो, उन में अॻिमेरा करे वियो। तव्हां ख़ुशि आहियो न साईं? जी जी साईं जी जी, महिरबानी साईं। त असांखे को साईं हुज़ूर या साईं अनवर जो को कलाम ॿुधायो। हा साईं, हा ज़रूरु। हा साईं, इहो तव्हांजी मां अॻिते हली ज़रूरु फरमाइश पूरी कंदुसि इन ई प्रोग्राम में। महिरबानी। हा साईं, हा। ख़ुशि रखंदो। हा हा जी जी साईं, हाज़ुर हाज़ुर। थैंक यू। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। हे हमेशह जॾहिं बि कॉल कंदा आहिनि भाउ असांजा, त साईं हुज़ूर साईं जी चवंदा आहिनि, फरमाइश कंदा आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं कंहिं ॿुधायो ई न आहे हिननि खे। अच्छा 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 अच्छा। तव्हांखे अचे थो कोई हुननि जो? मां इन ई प्रोग्राम में पर अॻिते हिकिड़ी सिटर ॿुधाए छॾींदोमांसि। जी जी जी। हाली हिकिड़ी धुन तयारु कई आहे, सही। उहा पेश थो कयां। ठीकु उन आहे। खां पोइ इन ई प्रोग्राम में सही आहे, ठीकु आहे, इहो फरमाइश थींदी। इंशाअल्लाह। तव्हां बिल्कुलु ॿुधायो असांखे। तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां, तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां, लाइव प्रोग्राम में मैडम ये थींदो आहे, छो त इहे थी वेंदो आहे। त एंजॉय थी कनि हिन शइ खे। इज़ी कोन्हनि के इहे शयूं। धुन तयारु करे रहिया आहिनि। हा ज़रूरु ज़रूरु थींदो आहे। हा है ना? आप शुरू कीजिएगा। तुंहिंजी महफ़िल में
अचण थो चाहियां तुंहिंजो दीदार करण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां तुंहिंजो दीदार करण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां तो समा इश्क जो इज़हार करे तो समा इश्क जो इज़हार करे तुंहिंजी हैरानी ॾिसण थो चाहियां तुंहिंजी हैरानी ॾिसण थो चाहियां तुंहिंजो दीदार करण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां ओ पथारे न पथारे दामन ओ पथारे न पथारे दामन मत लुढ़क आया किरण थो चाहियां मत लुढ़क आया किरण थो चाहियां तुंहिंजो दीदार करण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां पांदो खाली करे आयुस इन लए पांदो खाली करे आयुस इन लए तोखां कुछ आऊं भरण थो चाहियां तोखां कुछ भरण थो चाहियां तुंहिंजो दीदार करण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो चाहियां तुंहिंजी महफ़िल में अचण थो वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह।
ॾाढो सुठो तव्हां ॻायो ऐं ॾाढी सुठी शाइरी आहे, हिन जी सॉफ्ट मेलोडी आहे। ऐं शोभी भाई माशाल्लाह आपने जो लास्ट में जो धुन पकड़ी है ना वेरी लाइफ का नाइस। हिस्सा है किरण। असल में म्यूजिक बड़ी मुश्किल और बारीक चीज़ है, लोग समझते नहीं क्योंकि ये वो काम है जो दिखाई नहीं देता। हाँ Exactly, सही हाँ। ॻाल्हि आहे। लाइव बि थींदो आहे तो समझने में थोड़ा सा वक्त हाँ लग जाता है। जाहिर है, लेकिन नहीं ये तो नॉलेज की बात होती है। मुझे भी थोड़ी बहुत नॉलेज हुई और बड़ा मैं तो एंजॉय कर रही थी। आप अलग धुन बजा रहे हैं, आप अलग धुन बजा रहे हैं और उस उनखे मिक्स करण वरी ॻाल्हि हूंदी आहे। सही ॻाल्हि ऐं माशाल्लाह सां ॿिन्ही ॾाढो सुठो परफॉर्म कयो। ऐं हिते वक़्तु आहे ब्रेक जो, उन खां पोइ ॻाल्हि कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, आई होप तव्हां एंजॉय कंदा हूंदा। वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, ॿिए तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। मां बि चांहि एंजॉय करे रही आहियां। आई होप त तव्हां बि चांहि पीअंदा हूंदा। अगरि त गैस हूंदी घर में, छो त अॼुकल्ह ॾाढो प्रॉब्लम आहे घरनि में गैस कोन्हे। जंहिं वटि सिलेंडर्स आहिनि उहे त लकी आहिनि, उहे त जंहिं वक़्तु दिलि चवे कुझु न कुझु कुकिंग करे सघनि था, चांहि ठाहे सघनि था। सुबुह जो मूंसां मज़ो थियो ऐं मज़ो इहो थियो जो सुबुह जो थोरो टाइम हुयो, उन वक़्तु गैस हुयो ऐं जंहिं वक़्तु मां देगिड़ी रखी चुल्ह ते ऐं उन खां पोइ गैस हलियो वियो, मूंखे सुबुह जो चांहि नसीबु कोन थी। ऐं उन खां पोइ मां इलेक्ट्रिक केटल में जॾहिं चांहि ठाही आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, दूध पत्ती चांहि जी आदत आहे, वरी जेका टी बैग वारी जेका चांहि हूंदी आहे उहा बिल्कुलु बि मज़ो न ॾींदी आहे। स्पेशली सुबुह जे टाइम त मूंखे उहा ज़हर लॻंदी आहे, छो जो उन में तव्हांजी जेको आहे न हिकिड़ी उहो पूरी न थींदी आहे। सुबुह वारी चांहि जी जेका हिकिड़ी छा चइबो आहे लज़त जेका ईंदी आहे न, उहा कोन पूरी थींदी आहे। मां हमेशह चवंदी आहियां उहा तावीज़ वारी चांहि आहे, टी बैग खे वठंदी आहियां तावीज़ वारी चांहि, ॾाढी मूंखे बुरी लॻंदी आहे। त तव्हां पंहिंजी फैमिली जे हवाले सां असांखे थोरो ॿुधायो, तव्हांजी फैमिली में केरु केरु आहे? पहिरियों फादर हुयो, उन खां पोइ उस्ताद असांजो बरकत अली साहब उहो आहे, ऐं मां ॻाईंदो आहियां पाण। सही, बाक़ी ॿियो कोई न ॻाईंदो आहे असां में। अच्छा अच्छा, सिर्फ़ु मर्द आहे असां ई ॻाईंदा रुगो आहियूं। तव्हां बसि, तव्हां ॿई भाइर ऐं बाबा हूंदो हुयो? हा सही। तव्हांजी शादी थियल आहे, ॿारड़ा? हा शादी मुंहिंजी थियल आहे, बाक़ी अञा सिर्फ़ु शादी थियल आहे, माना उहो सिस्टम अञा कोन थियो आहे। अच्छा, ॿार वार अञा कोन्हनि? न, न, अच्छा, इनशाअल्लाह इनशाअल्लाह अल्लाह ख़ैरु कंदो, अल्लाह साईं जल्दी तव्हांखे औलाद नसीबु कंदो इनशाअल्लाह। असांजी दुआ आहे। ऐं जेकॾहिं उहे बि वॾा वॾा सिंगर्स थियणु चाहिनि त बिल्कुलु उन्हनि खे बि ॿुधंदासीं इनशाअल्लाह। अच्छा, कॾहिं तव्हां सां ईअं थियो जो तव्हांजी धुन कंहिं चुराई हुजे? अक्सर ईअं थींदो आहे न, कंहिंजी शाइरी कोई चुराए छॾींदो आहे, कंहिंजी धुन कोई चुराए छॾींदो आहे। उहो उनजो उस्ताद जी धुन ईअं चुराइजी वई न हिकिड़ी शाम जो ई, पर उहो हो सके तूं मेरा एक काम करो जी, इहा चुराइजी वई न। सही सो मुंहिंजी अञा अहिड़ी का कान थी आहे का। सही। ऐं अगरि ईअं कंहिंजी धुन चुराइजी वेंदी आहे त पोइ तव्हां छा कंदा आहियो? जीअं भाउ जी हालांकि इहो सही न आहे, छो त महिनत हिकिड़े आर्टिस्ट जी थियल आहे न, उहो उनखे क्लेम करे पाण ॻाए उहो सही न आहे। चए त यार ठीकु आहे मां उन जी धुन ॻायां थो, इन में इज़ाफ़ो रहंदो थींदो आहे, चवण में छा हूंदो आहे, इन में रहंदो उन फन में इज़ाफ़ो थींदो त उनजो नालो त खणे थो न कंहिंजो बि, त यार हुन फनकार जी ॻायल आहे, मां हुनखे ॿुधिजी करे मां ॻायां थो, मूंखे सुठी शइ लॻी आहे तॾहिं ॻायां थो। सही। हा, पर ईअं मतिलबु धुनूं चोरी करणु ऐं वरी कंहिंजो नालो बि जेको आहे उहो न खणणु, इहो ग़लति आहे, ईअं न करणु खपे। आहे न बिल्कुलु। हा, तव्हां वधीक कहिड़े शाइर खे ॻायो आहे? अॼुकल्ह सभु सुठा शाइर आहिनि, सुठियूं शाइरी था कनि सभु पोइट्री। पर पोयां पास्ट में जेकॾहिं तव्हां माज़ी में जेकॾहिं वञिजे, तव्हां ॻाया जेके आहिनि? हुन में अयाज़ गुल आहे, अदल सुमरो, सही, ऐं उस्ताद बुखारी, माशाअल्लाह, हा उनजा तबसुम, सही, उनजा आइटम मां इलाही ॻाया आहिनि। सही। तव्हांखे पाण खे आहे शौक़ु लिखण जो? हा, लिखणु कोशिशि कंदो आहियां, कंहिं कंहिं महिल का सुठी का शइ अची वेंदी आहे लिखी वठंदो आहियां, दादा किताब मां कढी करे। कंपोज़िशन आहे माना फर्स्ट नंबर कंपोज़िशन। हा, तव्हां पहिरें ॻाइणु सिखियो या पहिरें जेको आहे कंपोज़िशन जेका म्यूज़िक वग़ैरह तव्हां इन ते ध्यानु ॾिनो? पहिरियों म्यूज़िक सिखणो हूंदो आहे, पहिरियों राग सिखणो हूंदो आहे, इहे कंपोज़िशन बाद जा कम आहिनि। पहिरियों अलिफ बे सिखंदो त अॻिते राग ईंदो लिखणु। सही, हे बि ईअं आहे सिस्टम। सही। तव्हां मतिलबु सिर्फ़ु गाना ई ॻाईंदा आहियो या उनखे अलावा तव्हांजी का जॉब आहे या? जॉब मूंखे ॾाढी कोन्हे, इहो ॾुख जो हिकिड़ो इज़हार तव्हां सां मां कंदुसि। जी जी। सो मां ॾाढो कोशिशि कई आहे सखर में, जेके बि असां MPA MNA मिनिस्टरनि ताईं वियो आहियां, पर मूंखे जॉब कोन्हे, ॾाढो मां नौकिरी लाइ हुनखे चयो आहे। सो इहो मां ॾाढो ॾुखियो, हा थिए थी,
त बसि ॼऊं था पर थिए कमु कोन्हे। हेतिरे टाइम खां वठी फन खे असां ॾिनी आई आहे, एतिरो टाइम ॾिनो आहे, तॾहिं बि असांजो को ॿुधण वारो कोई कोन्हे को। ऐं ॾाढो असां लाइ कहिड़े तरीक़े सां हुते रहूं था, को पुछण वारो बि असां कोन्हे त बाबा पुछूंसि वञी करे अलाए छा आहे सिस्टम हुननि जो, कोई बि कोन्हे। सो इहो बि तव्हांखे इन करे ॾुख इज़हार तव्हां पुछो तॾहिं तव्हांखे मां कयुमि। ऐं तव्हांजी तालीम केतिरी आहे? मां MA कई आहे। MA इंग्लिश? MA सोशलॉजी। ओ माशाअल्लाह। सो ॾाढो मां त अलाए कहिड़े तरीक़े तकलीफ़ुनि में अलाए कहिड़े तरीक़े सां रहूं था हुते। इहे काग़ज़ मां मिनिस्टरनि खे ॾिसनि था, ऐं सुञाणनि बि था त हे फलाणा माण्हू सखर जा आहिनि, बरादर मूंसां गॾु हूंदो आहे, बरकर साहब डॉक्यूमेंट्स खणी वेंदा हुननि वटि, काग़ज़ मिलंदा आहिनि ऑफिसरनि में, पर कमु नथो थिए। कल्चर वारनि जो बि कोन थियो आहे को, इन्हनि खे ॾाढो मां दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, एप्लीकेशन, पर अहिड़ो असां न कल्चर वारनि को कई आहे, न हुननि सखर वेही के रहनि था असांजा मिनिस्टर ऐं MP, कंहिं बि कान अहिड़ी का कई आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे। ही त सरमाया आहिनि असांजा, मतिलबु सिंध जा सरमाया आहिनि, वॾा वॾा नाला आहिनि माशाअल्लाह सां। ऐं सकाफ़त खाते खे मां पहिरियां बि चयो हुओ, मां हाणे बि चवां थी त तव्हां छो न प्रोमोट कंदा आहियो, छो न तव्हां हिननि जी सार लहंदा आहियो, पंहिंजे फ़नकारनि जी, सिंगर्स जेके बि आहिनि, तव्हां हिननि जी त घटि में घटि सार लहो, हिननि जी जेके बि परेशानियूं आहिनि तव्हां घटि में घटि दूर त कयो हिननि जी परेशानियूं। ऐं मतिलबु छा रीज़न आहे, मूंखे का ॻाल्हि अॼु ॾींहं ताईं सम्झ में न आई आहे। मां सिर्फ़ु हिते वेही करे हिकिड़ी रिक्वेस्ट करे सघां थी, हिकिड़ी अपील करे सघां थी। हा न असां पाण मां बाबा पाण मई ॿधां चवंदो त बाबा असां फ़नकारनि जो वीचारो इहो त ख़्यालु कनि। सही। हेतिरो टाइम खां वठी सखर में असां गॾु रहिया आहियूं, सो ॾिसनि बि था, सुञाणनि बि था, काफ़ी शोनि में असां गॾु थिया आहिनि, पर उहो हा कयूं था पर थींदो न। बसि जॾहिं चवंदा आहिनि न त अलाह साईं कुन फरमाईंदो त सभु कुझु सही थी वेंदो। शायदि अलाह जी तरफ़ां देरि आहे, उनजे करे शायदि इहे सभु मसइला थियनि था, पर अलाह साईं इनशाअल्लाह बहितर कंदो तव्हांजे हक़ में, ऐं सभु मसइला मसाइल तव्हांजा हल कंदो अलाह साईं इनशाअल्लाह जल्दी ई। त हींअर तव्हां असांखे छा था ॿुधायो? हींअर अव्हांजे लाइ हिकिड़ो ॾाढो सुहिणो गीत आहे, गज़ल आहे, जी सो पेश थो कयां। बिल्कुलु शेयर करो। अखियों लुढ़काने पुछन थियूं असां खां, अखियों लुढ़काने पुछन थियूं असां खां, ॾिजन है लॻे खे गुलाबनि जा तोहफ़ा। गुल अहिड़ी तरह था हवा में लुरन, ओ हा पियो करे ओ न पियो करे। गुल अहिड़ी तरह था हवा में लुरन, ओ हा पियो करे ओ न पियो करे। ॻाल्हियूं त ओ हा पियो करे ओ न पियो करे। गुल अहिड़ी तरह था ओ हा पियो करे ओ न पियो करे।
वारन जो चङो जे यार छॾियो रुखसार ते ॼण प्यारा गलही वारन जो चङो जे यार छॾियो रुखसार ते ॼण प्यारा गलही गलड़न खे चुमण लाइ हाथ पल ओहा पियो करे ओला पियो करे कालियूं दयाला कहिड़ियूं अथल ओहा पियो करे ओला पियो करे फुल अहिड़ी तरह हवा में लुलल कोहा पियो करे ओला पियो करे बीमार मोहब्बत पियो आहे सलामो वेठा कल बीमार मोहब्बत पियो आहे सलामो वेठा कल हिन मर्ज़ जी कंहिं वटि आहे दवा ओहा पियो करे ओला पियो करे कालियूं दयाला कहिड़ियूं अथल ओहा पियो करे ओला पियो करे गुल अहिड़ी तरह हवा में लुलल ओहा पियो करे ओला पियो करे वाह 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 माशाल्लाह ये शायरी कंहिंजी आहे धुन कंहिंजी आहे हीअ शायरी पोइट्री आहे राही 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 आहे असांजो शाइर उन जी आहे ऐं कंपोज़िशन उस्ताद वहम अली साहब जी आहे अच्छा माशाल्लाह जी जी मेरे शौक़ दनी एतबार तेनू एतबार तेन आजा वेख मेरा इंतज़ार आजा सही सही कंपोज़िशन में सही जी आहे अच्छा माशाल्लाह माशाल्लाह पोइ वरी तव्हां हिनखे सिंधी में कन्वर्ट कयो सिंधी आहे में कयो आहे अच्छा अच्छा माशाल्लाह और अशोक भाई आप भी बड़ा एंजॉय कर रहे थे प्ले करते वक्त क्योंकि म्यूजिक ये बड़ी फेमस गज़ल है हाँ, हाँ। और ये इनकी जो कंपोजिशन है उस्ताद की बड़ी मशहूर और फेमस है इनकी और तकरीबन म्यूजिशियन सिंगर क्या बल्कि जितने भी सुनने वाले हैं वो इसको पसंद करते हैं इन्होंने भी बहुत अच्छी गाई है जो सच्ची बात है सही सच बात ये रिगार्ड्स करना चाहिए हाँ बिल्कुल बिल्कुल करना इन्होंने चाहिए इसको अपनी लैंग्वेज में गाया सिंधी में गाया हाँ, हमारी लैंग्वेज में गाया बहुत अच्छा गाया बहुत अच्छा माशाल्लाह गाया माशाल्लाह नहीं नहीं जो शायरी के बोल हैं बांट जिसे कहते हैं बांटना यानी कि उसकी जो तकसीम है वो बहुत अच्छी की है उन्होंने रिदम के साथ नहीं नहीं माशाल्लाह आवाज़ भी बहुत अच्छी है ऐं तव्हां माशाल्लाह ॻायो बि ॾाढो सुठो था ऐं हारमोनियम ते बि जेको तव्हांजो हथ मां ॾिसां थी न माशाल्लाह ॾाढो परफेक्ट आहे सेट लॻो पियो आहे तव्हांजो इहा प्रैक्टिस आहे ऐं इहा ओॾो तरफ़ अथव गॉड गिफ्ट अथव माशाल्लाह न त तव्हां केतिरो ई सिखिया कंदो न तॾहिं बि ईअं ई पियो हूंदो हिकिड़ी जाइ ते बि ॾिसंदो सही इहा बसि जंहिं ते महिरबानी थिए हालांकि मां सिंगर न आहियां मां कंपोज़र न आहियां पर हिकिड़ो इंट्रस्ट पैदा थींदो आहे न अगरि कंहिंखे ॾिसबो आहे जीअं शोभी भाई अक्सर करे शोभी भाई अहिड़ियूं अहिड़ियूं म्यूज़िक प्ले कंदो आहे जो मां हिकिड़े सेकेंड लाइ मां ॾिसंदी आहियां त वॼाए कीअं थो
पियानो ऐं हींअर तव्हांखे मां नोटिस वेठी पई कयां काफ़ी देर खां त तव्हांजो हथ माशाल्लाह ॾाढो सेट आहे हिन ते। क्योंकि जो लिसनर होता है ना वो बहुत खतरनाक होता है। अच्छा, हम म्यूजिशियन और सिंगर से ज़्यादा जो लिसनर होता है मुझसे डरते हैं, क्योंकि वो बहुत गौर से सुन रहा होता है कि क्या हो रहा है। तो इसी तरह आप बहुत अच्छे लिसनर हैं, क्योंकि ज़ाहिर है यहाँ असातिज़ा आते हैं, उस्ताद आते हैं, म्यूज़िक के बहुत अच्छे लोग आते हैं यहाँ, तो जाहिर बात है तो आपके सामने भी बड़ा देखभाल के म्यूज़िक बजाना। हालांकि मुझे इस चीज़ों का पता नहीं है, लेकिन फिर भी ये होता है कि कहीं कहीं अगर कोई चीज़ हो जाती है तो फिर मुझे फील होता है, फिर मैं आपको इशारा करती हूँ भाई कुछ तो गड़बड़ हुई है। इहो मौसीक़ी खे सम्झो था न, इहो हर कंहिं जो कमु कोन्हे। इहो जेको मौसीक़ी सम्झंदो उहो ॾिसंदो आहे त यार किथां छा थियो। सही। अगरि स्केल हेॾे होॾे थींदो कोन खे ॼाण पइजी यार स्कूल जो हारमोनियम इलाही सिंगर्स आया आहिनि, खणी बि आया आहिनि, पर मां कंहिंजी तारीफ़ कोन कई आहे अॼु ॾींहं ताईं। उन ॾींहुं बरकत भाउ खे मां ॾिठो, उहो ॾाढो सुठो प्ले कनि पिया, ऐं ॿियो मां तव्हांखे ॾिठो आहे माशाल्लाह तव्हां बि ॾाढो सुठो प्ले कयो था। त इन जी बि तव्हां क्लासिस वरितियूं आहिनि? जी जी, इहो मां काफ़ी माना बचपन खां वठी उन सां इकठो आहियां न। मां ॾिसंदो आहियां ॿिनि माण्हुनि खे, हिकु उस्ताद बरकत अलीअ खे ॾिठो आहे ऐं ॿियो गुलाम अली साहिब खे। इहे ॿ माण्हू जेके आहिनि न, इहो सॼो उनजो कमु अथव। सही। ऐं तव्हां इन खां अलावा कोई साज़ वग़ैरह? उहो आहे कीबोर्ड मां वॼाईंदो आहियां। अच्छा। हा, जेको शफ़ी साहिब वटि कीबोर्ड जो शौक़ु आहे उहो वॼाईंदो आहियां। सही। ऐं ही हारमोनियम। अच्छा बस, ऐं उन खां अलावा कोई साज़ न? अच्छा, सिर्फ़ु इहे ॿ आहिनि। जे हिकिड़ो हो बि हूंदो न बाजो बि जेको वॼाईंदा आहिनि, वात सां बि हिकिड़ो वॼाईंदा आहिनि, माउथ ऑर्गन होता है अलाए। हा, उन चंग चइबो आहे उनखे। हा, चंग चवंदा आहिनि सिंधी में। हा हा, सिंधी में चंग चइबो आहे। चंग शायद अञा ॿी शइ आहे, तारो ही साज़, वो शायद कुछ और चीज़ है। एक वो मेलोडी का नहीं होता, वो उसके बाद वो चंग इहो ई अथव। चंग तो बड़ा मुश्किल है। सही सही। इहे आहे। अच्छा, सो हे बि ॾाढो तमामु माना मुश्किल आहे, कंहिं कंहिंखे प्रैक्टिस हूंदी। सही। बाक़ी जीअं मतिलबु तव्हां शागिर्द रहिया पंहिंजे बाबा जा, वरी तव्हां पंहिंजे भाउ जा शागिर्द रहिया, तव्हांजो कोई स्टूडेंट रहियो आहे? जी जी, मां स्टूडेंट मूं वटि इलाही अथव। अच्छा। हा, हुते सखर में मां वेंदो आहियां, मूं वटि बि ईंदा आहिनि, या मां हुन वटि वेंदो आहियां। टीचर माना जीअं वेंदो आहे उस्ताद, उहो हुननि खे बाबा हीअ वटि सबक़ु अथव, कुझु टन अथव, हिकु यादि कंदा रहो करे, वरी मूंखे मथे वरी ॿुधाइजो, अची ॾिसिजो, अहिड़े तरीक़े सां। अच्छा, हिकिड़ो अगरि सिंगर आहे जंहिंखे सफ़ा ॻाइणु नथो अचे, ॾाढो शौक़ु अथसि ॻाइण जो, ठीकु आहे, ऐं उनखे पोइ तव्हां कीअं उनखे मतिलबु उनजो आवाज़ु कीअं गले मां कढाईंदा आहियो? मां जेकॾहिं कोशिशि कयां, मुंहिंजे ख़्याल में मूंखे त खंघि थी पवंदी, गलो ख़राबु थी पवंदो, ऐं रड़ियूं करे करे जेकॾहिं मां ॻाइण जी कोशिशि कयां, आवाज़ु कढण जी कोशिशि कयां त। न न, तव्हां त पाण फनकार आहियो, तव्हांखे न, उहो मां एक्टर आहियां न, सिंगर न आहियां। उहो त सही था चओ, पर तव्हांखे शौक़ु आहे, शौक़ जी बि अथव ॻाल्हि। हिकु शौक़ु हूंदो आहे उहो माण्हू सम्झी वेंदो आहे ॻाल्हि खे। बाक़ी स्टूडेंट वीचारा न त ईअं त आहे, माण्हू कंदो रहंदो आहे त कंदो रहंदो, बाक़ी सिखिया जेको आहे थोरो मुश्किल तरीक़ो आहे। उहो ई चवां थी न, मतिलबु अगरि तव्हां हुनजो आवाज़ु अंदरि मां आवाज़ु हिकिड़ो कढाइणो हूंदो आहे न, कुझु सिंगर्स अहिड़ा बि हूंदा आहिनि, ॿार हूंदा आहिनि या थोरी वॾी एज जा हूंदा आहिनि, उन्हनि खे शौक़ु थी पवंदो आहे त भई असांखे सिंगिंग सिखणी आहे, ऐं पोइ उनजे गले मां आवाज़ु न निकिरे, पोइ छिके करे कढाईंदा आहिनि उस्ताद बि। अहिड़ा उस्ताद बि मां ॾिठा आहिनि। मां अञा त अहिड़ो मां ॾिठो आहे अहिड़ो उस्ताद, मां नालो न खणंदमि हिते, पर लाहौर जो आहे, उन बक़ाइदा हिकिड़े ॿार जे वात मां न सही वारो आवाज़ु कढायो, जो केतिरा ॾींहं उन ॿार जो आवाज़ु ख़राबु हुयो। मां अञा त अहिड़ो सिस्टम प्यार सां मोहबत सां जेको ईंदो आहे, हा बाबा जेको अचे थो त ॻाए, न त माना ज़ोर त न आहे। सिस्टम कीअं अॼुकल्ह सभु फनकार आहिनि, मां मूं वटि जेको ईंदो आहे न माण्हू, उनखे सही ॾसींदो आहे, बाबा ॻाइणु अची थो ॻाए, न त वञी पंहिंजो कमु करे। सही सही सही। हे कमु ॾाढो ॾुखियो टफ आहे, मुश्किल आहे, अचेव थो त ॻायो, बाक़ी ज़ोर कोन्हे, ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। हिते कॉल वठंदासीं, अली गुल भट्टी भाजी कॉल आहे सदर कराची मां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, भेण ख़ुशि आहियो? भाउ ठीक ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। पहिरियों तव्हांजी सॼी टीम खे, तव्हांजे महिमान खे, शोभी भाउ खे प्यार भरा सलाम, मौला सलामत रखे तव्हांजी पूरी टीम खे। वालेकुम सलाम। ऐं ॾाढो बहितरीनु आहे, सुठो पियो ॻाए, ऐं जेको आहे हिते असांजी नंढड़ी फरमाइश आहे। जी जी। अॼु मखदूम तालिब मौला जी 29वीं वरसी आहे, अगरि तालिब मौला जो को कलाम ॿुधायो त महिरबानी थींदी, ऐं जेको आहे तो बरकत अली जो भाउ आहे, ऐं मां सम्झो अदा जो हिकिड़ो भांजो बि तव्हां वटि आयो, अॼु किरण जाए जो ॾाढो सुठो पियो ॻाए। जी जी। ऐं तव्हांजो ॾाढो प्रभाव सुठो, ऐं जेको आहे अॼु बि तव्हां रोज़ बरोज़ बहितरीनु सुठा था लॻो। ऐं थैंक यू। थोरो बचा रखनि ॿुधण वारा जेको आहिनि, केतिरो सियारे खां बचंदा, ओतिरो बीमारी खां बुखार बि अचनि, त
तमामु घणी जेको शिकायत हले पई थी अदी थोरी परहेज़ रखनि बिल्कुलु बिल्कुलु चवंदुमि लाज़मी आहे ॿारनि जो ख़ासि करे ख़्यालु रखनि फीस वग़ैरह को बचनि बिल्कुलु भाउ प्रोग्राम जे लाइ मां पहिरां ॿुधाईंदो अदी दुआ के भेण किंज़ा के अलाह ताला गुलाम आमना के अंसार पोते के सभिनी खे सलाम ॾींदुमि तव्हांजे ज़रिए अलाह तव्हांखे सलामत रखे मुंहिंजे लाइ दुआ कयो मौला तव्हांखे ख़ुशि रखे आख़िर में पंहिंजी यादि मदद मौला अली मदद पंहिंजो ख़्यालु रखिजो। थैंक यू भाउ बिल्कुलु तव्हां ॻाल्हि सही कई। अॼुकल्ह वायरसिस तमामु घणा फैलियल आहिनि मींहुं वसियो आहे उन खां पोइ बि जेको आहे इहा बीमारियूं ख़तमु थियण जो नालो कोन थियूं वठनि। हूअं त चवंदा आहिनि त बारिशूं न थींदियूं आहिनि मींहं न वसंदा आहिनि त इलाही गर्दो गुबार थी वेंदो आहे हवा में इलाही पॉल्यूशन पंहिंजी जाइ ते मतिलबु ह्यूमिडिटी हिकिड़ी वधी वेंदी आहे तमामु घणी जंहिंजे करे जेको आहे वायरसिस पैदा थींदा आहिनि पर मींहं वसण खां पोइ बि वायरसिस थमण जो नालो कोन था वठनि। हिकिड़ो त शहर में तव्हां ॾिसो था जाइ जाइ ते गंदगी तमामु घणी आहे ऐं जाइ जाइ ते पाणी खॾा हर शइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मच्छर थियनि था बीमारियूं फैलिजनि थियूं ऐं हीअ वारो जेको टाइम हूंदो आहे न हिन में हूअं बि बुख़ार ज़ुकाम गलो ख़राबु तमामु घणो थींदो आहे। ज़रूरी न आहे त तव्हांखे कोरोना आहे पर जेकॾहिं 2 ॾींहंनि खां 3 ॾींहंनि खां वधी थो वञे तव्हांजो बुख़ार ऐं बुख़ार घटि थियण जो नालो नथो वठे त एहतियातन लैब वञो ऐं जेको आहे पंहिंजो कोरोना टेस्ट बि लाज़मी करायो पंहिंजो मलेरिया टेस्ट बि लाज़मी करायो पंहिंजो डेंगी जो टेस्ट बि लाज़मी करायो जेकॾहिं 3 ॾींहंनि खां बुख़ार तव्हांजो वधी थो वञे। ऐं इहो बि ज़रूरी ते चवणु चाहींदसि बराए महिरबानी 18% थी वियो आहे कोरोना वरी सां फैलिजणु शुरू थी वियो आहे। असां नथा चाहियूं त वरी सां लॉकडाउन लॻे नथा चाहियूं त कंहिंजो रोज़गार हिते बंदि थी वञे लॉकडाउन जे करे ऐं कोई माण्हू परेशान रहे उनजी रोज़ी जो सुवाल बि हूंदो आहे। कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके दिहाड़ी ते हूंदा आहिनि डेली बेसिस ते हूंदा आहिनि असां नथा चाहियूं त उन्हनि जी दिहाड़ी ख़राबु थिए डेली बेसिस ते जेको हू कमाइनि था 1500 2000 3000 जेका बि हुननि जी जेको आहे ॾींहं जो हिसाब किताब आहे उहो ख़राबु न थिए त इन खां बहितर आहे इन खां बचण जे लाइ बराए महिरबानी वैक्सीन्स लॻारायो। वैक्सीन्स जेकॾहिं तव्हांजूं डन थी वियूं आहिनि त तव्हां SOPs जो ख़्यालु रखो मास्क पायो सैनिटाइज़र्स यूज़ कयो ऐं ॿियनि खे बि ताक़ीद कयो त बराए महिरबानी वैक्सीन लॻाराइनि। हिते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा जी केरु पियो ॻाल्हाए भाउ? बाबा फज़ल मोहम्मद शेख मीरली बाज़ार ख़ैरपुर। जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु अवां वटि बरसात वेठो जी जी ऐं बरसात खे नालो त मां तव्हांजे प्रोग्राम में थोरी देरि खां पोइ ॿुधोमांसि पर मूंखे बरकत भट यादि अची वियो। सही छो जो बरकत भट खे मां तक़रीबन उन टाइम खां ॿुधंदो आहियां भाऊ खे यादि हूंदो त ख़ैरपुर में असां प्रोग्राम कराईंदासीं जीम खान में घर अच्छा अच्छा स्पीकर फोरम जे तरफ़ां सही पर मोहम्मद इकबाल शेख उनखे फॉलो कंदो हो ऐं अदा बरकत जो तमामु दोस्त हो क्लोज़ सही ऐं उन ते में बरकत साईं खे इहो तक़रीबन ॻाल्हि 35 सालनि खां मथे जो ॿुधाया हुआ ऐं बाबू खे असां ॿुधाए बसि फरमाइश कंदासीं ऐं थोरो ॻाल्हाईंदासीं। जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो। साईं बाबा ठीकु आहियो? हलो अस्सलाम वालेकुम बाबू। साईं वालेकुम सलाम बाबा। ख़ुशि आहियो ख़ैर आहे बाबू? जी जी साईं जी जी असांजो बरकत साईं ठीकु लॻो पिया? जी साईं फर्स्ट क्लास टाट लॻो पिया। अलाह ताला में ख़ुशि रखंदो ऐं तव्हांखे बि ख़ुशि रखंदो सॼी फैमिली अवांजी साजो आबाद हूंदी। आमीन आमीन साईं आमीन। अदा बरकत जो मां लाइव गानो उन ते में ॿुधो ख़ैरपुर में। जी साईं जी। पाण गीत चयो मोहबत खां टिजनि था जे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। हा हा सही था चओ। ऐं उस्ताद बुखारी जी शाइरी आहे। जी जी साईं। त मां फेवरेट हूंदो ऐं हक़ीक़त मां उहो फाणो रिकॉर्ड करे रखियो अॼु बि ॿुधंदो आहियां हुनखे। अच्छा अच्छा हा बरकत भाउ जो तमामु सुठो असांजो हुयो वास्तो उन टाइम में। जी 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 भाउ तव्हां पाण ॻाईंदा आहियो? न भेण मां कोन ॻाईंदो आहियां मां रुॻो ॻाल्हाईंदो आहियां। अदा ॻाल्हाईंदा त सभई आहियूं गुनगुनाइण त हर इंसान जो हक़ आहे न। बसि उहो ॿुधंदा आहियूं खाली में कुझु मोट सूफ़ी कलाम रिकॉर्ड थियल आहिनि। जी 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 त मां ॿुधंदो आहियां ख़ैरपुर में वेही या वकील हूंदो आहे त या मतिलबु पंहिंजे दोस्तनि खां। सही सही। बरकत भाउ खे मां घणो ॿुधो आहे लाइव तमामु वेझो आहिनि क्लोज़। अच्छा अच्छा सही। ऐं ख़ैरपुर में मां तव्हां ॿुधायो न असांजो हर साल प्रोग्राम हूंदो जंहिंमें इकबाल जोगी मरो मुंहिंजो हो ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं जीजल आदा परवीन साहिबा तमामु वॾो प्रोग्राम थींदो ख़ैरपुर जीम खाने में मशहूरु भाऊ खे यादि हूंदो। माशाअल्लाह
माशाल्लाह सही तो असांजो तने मां वास्तो आहे मां खेतपुर जिले जो पाण जा सखर भी असांजो पंहिंजो आहे सभु जी 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 बिल्कुल बिल्कुल भा मां भाउ खे फरमाइश कंदमि त उहो गीत अगरि थोरो गुनगुनाए ॿुधाईंदा त अहसान मंदिर आहे हाँ सही आज वाला तुमरे थोरो ता एकड़ो थल पेश तो क्या अवा जे लाए ब्रेक का पोए पेरे चलो वक्त थी वो ब्रेक जी सलाम ठीक है जी जी वालेकुम सलाम अवा जी पूरी टीम के सदाई खुश हुंदो ऐं प्रोग्राम हलंदा रहंदा सिंगर जा इंशाल्लाह तमाम बेहतरीन प्रोग्राम बस थैंक यू बा दुआउन में याद रखजो पंहिंजो ख्याल रखजो अल्लाह हाफिज जी व्यूअर्स त वक्त एकड़े नंढड़े ब्रेक जो जल्दी वापस ता अचो वेलकम बैक व्यूअर्स वी तां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं अॼु मूंखे सर्दी थी लॻे ॾाढी एसी बि हले थो स्टूडियो में ईअं बि न आहे पर उन खां अलावा बि जॾहिं घर ते हुयसि न सर्दी आहे काफ़ी ठीकु ठाक सर्दी आहे ऐं अॼु जेको आहे मूंखे कंहिं ख़ासि कॉल्स न आयूं आहिनि ऐं किथे बिज़ी आहियो तबियत ठीकु आहे तव्हां सभिनीनि जी ऐं मां ज़रूरु चाहींदसि त असांजी भेनरूं स्पेशली कॉल कनि ऐं ॿुधाइनि सर्दी जो हाल अहिवाल छो जो अॼु कंहिं भेण असांखे कॉल न कई आहे मां वेट पई थी कयां किथे आहियो किथे बिज़ी आहियो जल्दी सां कॉल्स कयो त अदा तव्हां वटि त उते सर्दी ॾाढी थींदी आहे सखर में ही वारी सर्दी त तव्हांजे लाइ कुझु बि न हूंदी सही इहा सही ॻाल्हि आहे हा न जी जी आदत पइजी वेंदी आहे न हिकिड़ी जी जी ई सही था चओ मौसम जो आहे न कंहिं किथे थोरी किथे घणी हा पर ही वारो वेदर त तव्हांजे लाइ इलाही इंजॉय वारो वेदर हूंदो सो इहो मौसम जो आहे बसि कंहिं महिल मौसम कहिड़ी तरह आहे कहिड़ी महिल कीअं आहे सो इहो बि थींदो रहे थो इहो त सिस्टम ई अहिड़ो ई आहे सही सही मां बिल्कुलु तव्हां खां इहो बि चाहींदसि त जेके ॿ असांजा कॉलर्स हुया उन्हनि पंहिंजो चयो हुयो फरमाइशुनि जे लाइ त तव्हांखे का फरमाइश यादि आहे बसि साईं असांजी जेको हींअर असांजी हिकिड़ी फरमाइश कई सो उन जे लाइ हिकिड़ो पेश थो कयां थोरो आहे हिकु थलो कंदरो सही मोहब्बत खां टिजन था जे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे मोहब्बत खां टिजन था जे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे मोहब्बत खां टिजन था जे हो जेको बुखारिया इन्हें जी प्रीत न्यारिया सारे सनी सानी करे रे हो जेको बुखारिया इन्हें जी प्रीत न्यारिया
चरियो आहे चवन थाजे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे मोहब्बत खां डिॼनि थाजे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे मोहब्बत खां डिॼनि थाजे उन्हनि माण्हुनि ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढो सुठो गानो तव्हां असांखे ॿुधायो ते कॉलर ठंदासीं मज़हर बलूच पाजी कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण छा हाल आहे ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो भेण कराची में कीअं सर्दी आहे असां सवड़ में पिया आहियूं वाह वाह ज़बरदस्त असल सर्दी त उते आहे न मतिलबु माशाल्लाह असां चावल जा पुला पुला पिया खाऊं उहे बि गरम गरम बस हाणे वात में पाणी थो अचे असां हिते गैस लाइ सिखूं था बरकत भट जो भाउ जी जी माशाल्लाह बहितरीन फनकार आहे ऐं बरकत जेको कलाम आहे शाम जो पहर इहो थोरो असांखे ॿुधाए जी जी अली गुल खे सलाम दुआऊं अभी शादिया के तमाम के सब पूरी टीम के असांजी तरफां सलाम वालेकुम सलाम थैंक यू अदा करे महिरबानी महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ बिल्कुलु सही वारो मज़ो त जेको आहे कराची खां ॿाहिरि आहे ऐं सुठे तरीक़े सां तव्हां सर्दियुनि खे एंजॉय कयो पर एहतियात बि ज़रूरु कयो अच्छा तव्हां हमेशह मतिलबु स्लो गाना ई ॻाया आहिनि जीअं ग़ज़लूं थी वियूं ऐं गाना थी विया रोमेंटिक थी विया कोई फास्ट गानो करे हींअर अव्हां जे लाइ फास्ट आहे थोरो वरी मज़ो वठूं न हुन में प्रोग्राम जो हा मां इहो ई ॾिसणु पई चाहियां त कोई फास्ट स्लो तव्हां वेठा आहियो गॾु मज़ो न हुजे त छा हा बिल्कुलु बिल्कुलु इहा त सही ॻाल्हि आहे करे ज़रूरी आहे सो अव्हां जे लाइ बिल्कुलु नई हिकिड़ी शइ आहे बिल्कुलु बिल्कुलु ॿुधूं था पर मूंखे इहो ॿुधायो त केतिरा तव्हां गाना तयारु कया हूंदा फास्ट या जेको आहे स्लो गाना जेके बि आहिनि मतिलबु फास्ट अॼुकल्ह छा आहे जो मीडियम गाना मतिलबु स्लो ॿुधनि था माण्हू इन करे घणा इहो ई तयारु कंदो आहे फास्ट नथा ॿुधनि ऐं जेका शइ मेलोडी जेका तव्हां स्लो में आहे न उहा फास्ट में न अथव रिदम मज़ो जेको न ठीकु आहे माण्हू हिकिड़ो आहे सिस्टम फास्ट जो पर मज़ो जेको वधीक जेको आहे उहो रिदम मेलोडी जेके असां चऊं था सही उहा ग़ज़ल में अथव सही हा उहा त सॉफ्ट म्यूज़िक थी वञे न मज़ो उन में ई ईंदो आहे पर हिन जॾहिं खां तव्हां म्यूज़िक सिखिया आहियो त उन वक़्त खां हिन वक़्त ताईं तव्हां केतिरा गाना जेको आहे कंपोज़ कया हूंदा पंहिंजा या अदा बरकत जा काफ़ी मां बरकत सां घणियूं कंपोज़िशनूं ॻारायूं आहिनि उन में अंदाज़न काफ़ी 10 8 10 15 करायूं मां ऐं तव्हांजूं पंहिंजूं मुंहिंजूं बि इलाही तयारु थियल आहिनि पोइ कंहिं महिल वरी हिकिड़ो शो कंदासीं सिर्फ़ु पंहिंजूं कंपोज़िशनूं तव्हांखे ॿुधाईंदुसि मां कंहिंजी न हूंदी काई सही त तव्हां सिर्फ़ु पंहिंजे भाउ जे लाइ पंहिंजे लाइ कंपोज़िंग कई आहे या ॿाहिरि किथे न के ॿियो कंहिंजे लाइ बि न छो उहो इन करे जो बसि ॿियो मज़ो न सुठो न लॻंदो आहे ॿिए खे ॻाल्हाइण जो कंपोज़िशन ठाहे न मतिलबु अगरि कोई अचे तव्हांखे जीअं शोभी भाई आहे लेट सपोज़ शोभी भाई अगरि गाना ॻाए थो ऐं तव्हांखे चवे त मूंखे धुन ठाहे ॾियो त पोइ तव्हां न ठाहे ॾींदा बिल्कुलु साईं खे त बिल्कुलु ठाहे ॾींदा हींअर शोभी भाई खे ॾिसी न चयो न हिकिड़ो ईअं ई आम माण्हू अगरि तव्हां वटि अचे त तव्हांजो हुकुम हूंदो त हाज़िर मुंहिंजो हुकुम न तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी छा आहे तव्हां मतिलबु छो न था ठाहियो पिया ॿाहिरि माण्हुनि जे लाइ धुन वजह छा आहे वजह बाक़ा मां कंपोज़िशन ठाहींदुमि न उहा फ़नकारनि में अथव न कंहिंखे ॻाइणु ईंदो आहे कंहिंखे न बि ईंदो आहे वजह इहा अथव मां हिकिड़ी तयारु करे ॾियां थो हीअ ॻाए पोइ हुनखे न अचे त वीचारो फासी पवंदो उन शइ में सही इहा ॻाल्हि बि ठीकु आहे तव्हांजी पर पोइ ज़ाहिर आहे का धुन अगरि ठहे थी त उन खां पोइ शाइरी लिखी वेंदी आहे शाइरी अॻु में थींदी आहे उन खां पोइ धुन ठहंदी आहे ऐं जेकॾहिं शाइरी थियल आहे तव्हां वटि शाइरी अची थी वञे ऐं तव्हां उन खां पहिरियों ॻारायो ऐं उन खां पोइ तव्हां उनखे धुन ठाहे ॾियो त ईअं नथो थी सघे ईअं थी सघंदो उनखे ॻाइण जो बि ॿार त हुजे न हिकिड़ो माण्हू ॾिसी ॻाए वेंदो आहे अहिड़ा बि अथव माण्हू ॾिस गानो हलंदो न उहो ॾिसी ॻाए वेंदो वरी हिकिड़े खे 10 दफ़ा रिपीट करायो तॾहिं बि न ईंदुसि अहिड़ा बि आहिनि सही हलो पोइ ठीकु आहे जॾहिं इन फ्यूचर मां ॻाइणु शुरू कयो बाक़ी इहो आहे तव्हां सां अगरि तव्हां ॻाईंदो न तव्हां सां ट्वीट तव्हां सां कबो अरे वाह 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 जबरदस्त शोभी भाई आप भी एक गाना बनाएंगे मेरा मुझे 3 ऑफर्स हो गई 3 ऑफर्स हो गई आपकी तरफ से शानी भाई की तरफ से एवनन की तरफ
इहो तव्हां सां मुंहिंजो प्रॉमिस आहे। अरे माशाल्लाह, जंहिं महिल तव्हां स्टार्ट ॻाइण कयो मां तव्हां सां गॾु ॻाईंदुसि। अरे वाह वाह, वॾी महिरबानी वॾी महिरबानी। पोइ हींअर तव्हां छा तयारु कयो आहे फास्ट ट्रैक असांजे लाइ? हीअ अथव अॼु आहे त अॼु वरी कंहिं लाइ कया सिंगार अथई, कंहिंजे मारण लाइ खोलिया पंहिंजा वार अथई। अरे वाह वाह, हा वाह, अचो। अजबरी कहले कयासी गार थई, अजबरी कहले कयासी गार थई, अजबरी कहले कयासी गार थई, कहजे मारण लाए खोलिया, कहजे मारण लाए खोलिया वार अजबरी कहले कयासी गार थई, अजबरी कहले कयासी गार थई। छा हुस्न छा नाज छा अंदाज आ, छा हुस्न छा नाज छा अंदाज आ, छा हुस्न छा नाज छा अंदाज आ, अख गज़ब जी कहड़ी कातिल यार थई, अख गज़ब जी कहड़ी कातिल यार थई, कहजे मारण लाए खोलिया वार थई, अजबरी कहले कयासी गार थई, अजबरी कहले कयासी गार थई।
किथे नजर तोखे लगे न ख्याल कर किथे नजर तोखे लगे न ख्याल कर किथे नजर तोखे लगे न ख्याल कर छागी जिया में सोनो पातो हार थे छागी जिया में सोनो पातो हार थे अजवरी कहले कयासी गार थे कहजे मारण लाए मोलिया वार थे अजवरी कहले कयासी गार थे अजवरी कहले कयासी गार थे वाह 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 माशाल्लाह ज़बरदस्त कंपोजिशन ऐं ॾाढी सुठी शाइरी आहे कंहिंजी शाइरी आहे ही शइ पोइट्री अथव हकीर आहे हकीर साबरे जी आहे सही ऐं बिल्कुलु नई शइ अवां सां पेश कयमि माशाल्लाह इन जी बि कंपोजिशन तव्हांजी आहे अच्छा अच्छा सही ठीकु आहे हिते कॉल वठंदासीं लिटिल सिंगर आमना द शाइनिंग स्टार्स सां गॾु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम आप कीअं आहियो बिल्कुलु ठीकु ठाक आमना तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह आपकी तव्हांजी दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो शोभी भाई कीअं आहिनि शोभी भाई बिल्कुलु मज़े में आहिनि ठीकु ठाक आहिनि तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह शोभी भाई सां ॻाल्हाइनि था तव्हां किथे आहियो कराची में या तव्हां वापसि हलिया विया मां ॻोठ आहियां अच्छा अच्छा सही शोभी भाई सां ॻाल्हायो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम शोभी भाई कैसे हैं वालेकुम अस्सलाम आमना कैसी हो ठीक हो शोभी भाई गजनी बन गए आप जी आमना शोभी भाई शायद माइक बंद आहे या कुछ प्रॉब्लम आहे हुन में तव्हां मूंखे ॿुधायो अरे मां हज़रत गुलाम फरीद जी काफ़ी ॿुधाईंदासीं ॿुधायो शारांजा अलबेला शारांजा अलबेला जोगी जादूगर बेसामी जादूगर जोगी जादूगर बेसामी जादूगर शारांजा अलबेला दस्त हजारों राजड़ आया दस्त हजारों राजड़ आया हीर तती दे घर वे जोगी जादूगर बेसामी जादूगर जोगी जादूगर बेसामी जादूगर शारांजा अलबेला शारांजा अलबेला जोगी जादूगर बेसामी जादूगर जोगी जादूगर बेसामी जबरदस्त माशाल्लाह आमना तव्हां एॾा ॾुखिया गाना कीअं यादि कंदा आहियो अलबेला आमना ओके थैंक यू आमना थैंक यू पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ थैंक यू अदा तव्हां आया ॾाढी सुठी कचेरी रही तव्हांजा गाना बि असां ॿुधियासीं ॾाढो मज़ो आया तव्हां सां कचेरी करे मूंखे बि ॾाढो यकीन कयो मूंखे एॾो बेहद मज़ो आयो आहे अव्हां सां मुलाक़ात करे जी जी जो तमामु बहितरीनु मज़ो आयो आहे थैंक यू कोई मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहियो मैसेज इहो ई आहे त पंहिंजे वालदेन जी हिमत अफ़ज़ाई कयो जिथे बि हुजेव ऐं इहो आहे त असांजे जेके आर्टिस्ट ॻाइनि था उन्हनि खे इहो मुंहिंजी गुज़ारिश आहे त हरूभरू न ॻाइनि जे ॻाइणु अचे थो त ॻायो सही बाक़ी वधीक ॻाइण जी ज़रूरत न इलाही फ़नकार आहिनि ऐं सुठो था ॻाइनि सही बाक़ी असांजा
इन ॻाइण खां वञी को कमकार पंहिंजो वञी कयो सही उहो भलो आहे हरो भरो ॻाइण खां को ॿुधे बि न इन करे सो इहो ई मैसेज आहे त बाबा वो बाकी थैंक यू शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा म्यूजिक प्ले किया और इंशाल्लाह कल मुलाकात होती है आपसे भी। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां एंजॉय कयो हूंदो अॼु जो शो। इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं। पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।